ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे अध्याय 23 में ॾिठो त भगवान उद्धव के हिकिड़े ब्राह्मण जी कथा ॿुधाइनि था, जेको तमामु वॾो धनवान हो ऐं घणो ई कमाईंदो हो, लेकिन हिकु नंबर जो कंजूस ऐं शूम हो। पंहिंजे घर वारनि खे बि दिलि खोले ख़र्च करणु कीन ॾींदो हो। लेकिन ॾिसो भगवान जी माया कहिड़ी रीति सॼो धन अङर बतड़ थी वञेसि थो ऐं भगवान जी कृपा सां संदसि मन में ज्ञान उत्पन्न थिए थो, जो हू भगवान जो भगत बणिजी सॼी उमिरि पंहिंजी भगवान जे नाम करे छॾे थो। सबई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जो अध्याय 24 शुरू करे रहा आयूं, जंहिंजो नालो आहे आदि पुरुष ऐं माया बाबति श्री कृष्ण भगवान जो हाल ॿुधाइण। प्यारा भक्तों, श्री कृष्ण जी चयो, हे उद्धव, आत्म पुरुष ऐं माया जो हाल अलॻि करे ॿुधायां थो। जिते आत्मा पुरुष निराकार रूप आहे, उते वाणी ऐं मन जे पहुचण जी सुमर्थी न आहे। जॾहिं उन पुरुष खे संसार पैदा करण जी ख्वाहिश थिए थी, तॾहिं हू पहिरियां ई पंहिंजी माया खे, जंहिंखे प्रकृति बि चवनि था, सा पैदा करे थो। उन माया मां सात्विक, राजस ऐं तामस 3 गुण पैदा थियनि था। जेसिताईं 3 गुण हिकु जहिड़ा रहनि था, तेसिताईं को बि जीव पैदा थी नथो सघे। उन्हनि गुणनि जे घटिजण ऐं वधण सां संदन रचना थिए थी। माया में मुंहिंजे प्रकाश मिलियल रहण सां महातत्व प्रगट थी उन मां अहंकार पैदा थिए थो। अहंकार मां बेकारिक ऐं तामस ऐं तेजस प्रगट थियनि था। बेकारिक मां पंजभूत, तामस मां 11 इंद्रियूं ऐं तेजस मां उहे सभु शयूं गॾिजनि थियूं। तॾहिं ब्रह्मांड पुरुष पैदा थी केतिरी मुदत ताईं पाणी ऐं शीशनांग ते सैन करे थो। उहो ब्रह्मांड रूप मुंहिंजो आहे। उन रूप जी नाभीअ मां हिकिड़ो कमल जो गुल निकिरे थो। उन गुल जी डार मां ब्रह्मा जी पैदा थी तप करे रजो गुण सां सभई जीव पैदा करे टिनी लोकनि जी रचना करे थो। देवताऊं सुर्ग लोक में ऐं दैत दानव ऐं ॿिया पाताल लोक में ऐं मनुष्य वग़ैरह मृत्यु लोक में रही पंहिंजे कर्म मूजिबि सुर्ग ऐं नरक जा सुख भोॻीनि था। ब्रह्मा जी जे हिकु ॾींहं में 14 इंद्र बदिलजनि था। जॾहिं ब्रह्मा ॾींहुं गुज़ारे शाम जो सुम्हे थो, तॾहिं को बि लोक नथो रहे। जॾहिं ब्रह्मा सुबुह जो उथी रचना करे थो, तॾहिं वरी सभई लोक ऐं संसार प्रगट थियनि था। ब्रह्मा जे मरण खां पोइ पाणी खां सवाइ ॿी का बि शइ नथी रहे। छो त पृथ्वी पाणीअ में, पाणी अग्नीअ में, अग्नि वायु में, वायु आकाश में, आकाश अहंकार में, अहंकार महत्व तत्व में ऐं महत तत्व माया में मिले थो ऐं पछाड़ीअ में इहे सभु मुंहिंजे निरंकार रूप में मिली वञनि था। सबई चयो जय श्री कृष्णा।
प्यारा भक्तों, श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जो अध्याय 24 संपूर्ण थियो। अध्याय 25 उद्धव के श्री कृष्ण जो रजोगुण, सतोगुण ऐं तमोगुण जा लक्षण ॿुधाइण। प्यारा भक्तों, श्री कृष्ण जी चयो त हे उद्धव, हाणे मां तोखे सतो, रजो ऐं तमो गुणनि जा लक्षण ॿुधायां थो। जेको माण्हू मन में दया रखे ऐं पंहिंजी इंद्रियनि जे वस न हुजे ऐं चङे बुरे कर्म करण जो वीचार करे, कंहिं जे बुरे चवण सां कावर न करे, परमेश्वर जो सुमरण ऐं ध्यानु हमेशा पंहिंजे मन में कंदो रहे। सच ॻाल्हि आहे ऐं सुभाउ में धीरज रखी मन में सभ का ॻाल्हि यादि करे संतोष रखे, कंहिं शइ जी ख़्वाहिश न करे, ठाकुर पूॼा ऐं शेवा में मन लॻाईंदो रहे। इहे सभु लक्षण सतो गुण जा आहिनि। जेको माण्हू सुंदर स्त्री ऐं चङनि गहणनि ऐं कपिड़नि, जायनि, बाग़नि वग़ैरह संसारी सुखनि जी ख़्वाहिश रखी अभिमान सां कंहिंजो चवणु न मञे ऐं जेको चङो कर्म करे तंहिं में पंहिंजो नालो घुरे थो ऐं हमेशा ताक़त ऐं दौलत वधाइण जी तजवीज़ करे थो, तंहिंखे रजो गुण सम्झणु घुरिजे। ऐं जेको माण्हू घणी कावर ऐं लोभ रखे थो ऐं कूड़ ॻाल्हाए थो ऐं जीव हत्या, कुकर्म करण ऐं पिनण ते बेशर्म थी माण्हुनि सां जेरो करे थो, 8 ई पहर आलस में रही घणी निंड करे थो, इहे लक्षण तमो गुण जा आहिनि। सभ का शइ पंहिंजी सम्झणु ऐं मुंहिंजो ऐं तुंहिंजो वीचारणु, पाण खे मां सम्झणु, इहा ॻाल्हि टिनी गुणनि गॾिजण सां थिए थी। पर मुंहिंजे भॼन ऐं ध्यानु करण वारे खे सतो गुण जे प्रताप सां का बि ख़्वाहिश नथी रहे। टेई गुण 8 ई पहर हिकु जहिड़ा नथा रहनि, पर घटिजनि ऐं वधनि था। सतो गुण वधण सां मन में ख़ुशी ऐं ज्ञान पैदा थिए थो। रजो गुण वधण ते संसारी सुख जी ख़्वाहिश थिए थी ऐं तमो गुण वधण सां कावर, निंड ऐं आलस वग़ैरह वधनि था। जीव हत्या ऐं अधर्म करण जी ख़्वाहिश थिए थी। जागण, सुम्हण ऐं ख्वाब ॾिसण रजो गुण ऐं उदास थी फ़िक्रात में वेही रहण तमो गुण जा लक्षण आहिनि। थोरो थोरो खाइण, सातोकी, चङो पदार्थ भोजन करण वास्ते ॻोल्हण राजसी, बुख जे करे घणो खाइण जंहिंखां बदहाज़मो थिए थो, तामसीअ जा गुण आहिनि। आत्मा टिनी गुणनि सां मिलियल ऐं सभ खां अलॻि रहे थो। सतो गुण सुभाउ वारा सुर्ग जो सुख भोॻीनि था। रजो गुणी माण्हू पंहिंजे कर्म मूजिबि दुख ऐं सुख भोॻे जनम ऐं मरण खां नथा छुटनि। तमो गुणी माण्हू पशु वग़ैरह 84 लख जूणियुनि में पैदा थी पंहिंजे कर्म मूजिबि नरक में वञी ॾाढा दुख पाइनि था। संसार खां विरक्त हुअण वारा ऐं मुंहिंजे चरणनि जे ध्यान ऐं भक्ति करण वारा मूं वटि वैकुंठ में पहुचनि था। हे उद्धव, गृहस्थ छॾे वन में रहण सतो गुण जा ऐं शहर ऐं गृहस्थ में रही संसारी सुख जी चाहना रखण रजो गुण जा ऐं मदिरा पीअण ऐं जुआ करण, पराई स्त्रीअ सां भोग करण ऐं बुरी संगत में रहण तमो गुण जा लक्षण आहिनि। देवास्थान पूॼे, तीर्थ यात्रा में रहण निर्गुण जा लक्षण आहिनि। कथा वार्ता रखण सातोकी ऐं श्राद्ध वग़ैरह संसारी कर्म करण राजसी ऐं जीव हत्या ऐं पाप वग़ैरह करण तामसी ऐं मुंहिंजी पूॼा ऐं जप में लॻो रहण निर्गुण धर्म सम्झणु घुरिजे। हे उद्धव, अहिड़ी तरह सभिनी ॻाल्हियुनि में सतो गुण जा लक्षण रहनि था। को बि जीव उन्हनि टिनी गुणनि खां ॿाहिरि न आहे। इन्हनि टिनी गुणनि खां अलॻि थी मुंहिंजी पूॼा ऐं निर्गुण भक्ति करण वारा मूं वटि पहुचनि था।
सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11हें स्कंद जो अध्याय 25 संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन के हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा के ॿियनि हरि भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।